बादशाह दादा तव्हां ए त सोशल वर्कर बि आहियो समाजी वर्कर बि आहियो सुठो हिकिड़ो इंसान नाते हिकिड़ो इंसान ग़रीबनि जी ख़िदमत बि कंदा हर मसइले ते सभिनि खां अॻिरा हूंदा अॼु तव्हां हींअर बीठा हो सब डिवीज़न पिरायो एरीगेशन जे बंद ते हीअ जेको क़तल आम आहे टारियुनि जो सरकारी जेके वणनि जो पोखियल आहिनि इहे रोज़ रुकिजी नथो सघे अमल तव्हांजे हिन बाबति छा चवणु आहे? पहिरियों त असां जिस्ता पेश कयूं वाइस साहब प्रियालो जे एडमिन भाउ नियाज़ अहमद सोलंकी साहब खे त हू मुसलसिल जेको आहे सो इन मसइले ते आगाही ॾींदो रहंदो आहे। हालांकि हीउ तक़रीबन जेको आहे सो रोज़ जो मामूल बणियल आहे जो हीउ अबुलवाह जे किनारे सां वेंदे जेको आहे सो बबरलोए खां वठी वेंदे पीर ॻोठ ताईं हीउ वणनि जो जेको क़तलेआम थी रहियो आहे उहो रोज़ जे बुनियाद ते थी रहियो आहे ऐं वाहिद हीउ जेको वाइस साहब प्रियालो आहे जेको हिन ते आवाज़ु उथारे रहियो आहे। हीउ प्रियालो एरीगेशन हुजे या जेको आहे सो हिन अबुलवाह जे टाप सां ॿियूं हदूं जेके लॻनि थियूं हिन एरीगेशन जे जेको आहे सरपरस्तीअ में हीअ वणनि जो क़तलेआम जेको आहे जारी आहे उहो जेको आहे उहे वढराए करे गुम कराए था छॾनि पर इन जो को बि तदारक नथो थिए। हीअ वाइस साहब प्रियालो जा ख़बरूं जिते बि हलनि थियूं इन्हनि जो को बि तदारक नथो थिए कोई बि ऑफिसर इन शइ ते एक्शन नथो वठे त हीअ वण आख़िर रोज़ जो क़तलेआम थिए थो वणनि जो त उहो इन्हनि जो रुकिजी सघे पर हीअ हलंदड़ ई आहे। त असां आला अख़्तियारनि खां इहा घुर था कयूं त महिरबानी करे हे जेको आहे जेको वणनि जो क़तलेआम आहे इनखे जेको आहे रोकरायो वञे। हीअ हद आहे फैज़मल बिंडो जेके थाणे जा ऐं उहे एक्शन नथी खणे उन बाबति तव्हां छा चवणु? इन जो चवणु इहो आहे त मां इहो चवंदुमि त जेको आहे सो जेका हद आहे पुलिस जी जेका आहे बिडो फैज़ मोहम्मद शायदि पुलिस बि इन शइ में इन्वॉल्व हुजे जेको आहे हीअ सरकारी जेके शयूं आहिनि इहे बिल्कुलु बि ईअं सरकारी माण्हुनि जो मुड़ुस हुजण खां सवाइ नथियूं जेको आहे सो असां कानून खे कमज़ोर था सम्झूं जंहिं जेको आहे सो ऐं कमज़ोरी हुनजी पंहिंजी आहे हिन से मुड़ुस हुजण जा चिटा जेको आहे साफ़ निशान आहिनि छो त बार बार हीअ आवाज़ु उथे थो पियो हुन आवाज़ खे उन ते एक्शन नथो थिए कोई।